हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त कराची में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते लाइ कानून लागू कंदड़ इदारनि प्रोसिक्यूशन ऐं अदालतुनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। पुलिस जिन ॾोहारनि खे गिरफ़्तार करे थी, अदालत उन्हनि फोरन खे हिकु हफ़्ते अंदरि ज़मानत ते आज़ादु करे छॾींदी आहे। मुर्तज़ा वहाब चयो त 2 हफ़्ता अॻु यूनिवर्सिटी जे शागिर्द बिलाल खे जंहिं जवाबदार क़त्ल कयो, अदालत उनखे 2 FIR ऐं मुक़ाबले दौरान गिरफ़्तार हुजण बावजूदि हिकु हफ़्ते अंदरि ज़मानत ते छॾे ॾिनो। अदालतुनि खे अहिड़नि फ़ैसिलनि ते नज़रसानी करणु घुर्जे। वधीक तफ़सील शबीर लाशारीअ जी हिन रिपोर्ट में। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं वॾे वज़ीर जे सलाहकार मुर्तज़ा वहाब सिंध असेंबली जी कमेटी रूम में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कराची में स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते लाइ कानून लागू कंदड़ इदारनि प्रोसिक्यूशन ऐं अदालतुनि खे गॾिजी कमु करणो पवंदो। पुलिस जन ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे थी, अदालतूं उन्हनि फोरन खे हिकु हफ़्ते अंदरि ज़मानत ते आज़ादु करे छॾियूं आहिनि। लेकिन हम सबको मिलकर कोऑपरेट करके एक साथ काम करना है, तभी इस मसले को हम हल कर पाएंगे। अदरवाइज इट विल बी अ प्रॉब्लम। पुलिस पकड़ेगी, छूट जाएंगे। अगर हुकूमत MPO का कानून इस्तेमाल करके उनको डिटेन करने की कोशिश करती है क्योंकि पब्लिक इंटरेस्ट में है, तो उसको भी कलअदम करार दे दिया जाता है। मुर्तज़ा वहाब चयो त 2 हफ़्ता अॻु यूनिवर्सिटी जे शागिर्द बिलाल खे जंहिं जवाबदार क़त्ल कयो, अदालत उनखे 2 FIRs ऐं मुक़ाबले दौरान गिरफ़्तार हुजण बावजूदि हिकु हफ़्ते अंदरि ज़मानत ते छॾे ॾिनो हो। अदालतुनि खे अहिड़नि फ़ैसिलनि ते नज़रसानी करणु घुर्जे। और मैं इसलिए निशानदेही ये कर रहा हूँ कि शायद अगर निज़ामुद्दीन उस तरीके से ना छोड़ा गया होता तो शायद आज बिलाल हम में मौजूद होता। कानून नाफिज करने वाले इदारों को अपनी पेट्रोलिंग की, सर्विलेंस के काम को बेहतर बनाने की ज़रूरत है। प्रोसिक्यूशन को ज़्यादा बेहतरी के साथ प्रोसिक्यूट करने की ज़रूरत है। उसी तरीके से मैं समझता हूँ अदालतों को भी, मौजूद अदालतों को भी थोड़ा सा रिव्यू करने की ज़रूरत है कि वो वाइट कॉलर क्राइम के अंदर बेलें 2-2 साल नहीं होती, प्रॉपर्टी के डिस्प्यूट सालों साल फैसला नहीं होता। मुतहदा जूं आफिसूं खोलण या न खोलण वारे सवाल जे जवाब में मुर्तज़ा वहाब चयो त उन बाबति खेसि का बि ॼाण नाहे। उन बाबति MQM ऐं वफ़ाक़ी सरकार ई ॿुधाए सघनि था। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब जो चवणो त हुकूमत तोड़े कानून लागू कंदड़ इदारनि जी कोशिशुनि सां कराची में दहशतगर्दी, टारगेट किलिंग ऐं भत्ताखोरी जो मुकमल ख़ात्मो थी वियो आहे। बाक़ी स्ट्रीट क्राइम ते ज़ाब्ते लाइ सिंध हुकूमत जूं कोशिशूं जारी आहिनि। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।